ओ मौला सबनी के आका जो पाड़ो कचहरी गुलामी जन्नतुल फिरदौस में अता फरमा। ओ मौला अज 14 जमा दिलावल हाजी बाबा अल्लाह वदायो भंड साईं जे घर में महबूब जी लख सलवात थिया। हर महीने हाजी साईं जे घर में लख सलवात पढ़ी वेंदी आ, खैर थींदो वा। बाबा हाजी अल्लाह वदायो भंड साईं जो अॼो को खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। मौला नबी सरदार जो वास्तो थी ऐं अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जो वास्तो थी। हाजी साईं जे सभिनी पुटनि खे न्याणियुनि खे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद आबाद फरमा। इन्हनि जे रोज़गारनि में ॿनिन में पोखनि में माल रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। ओ मौला हाजी साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। मौला हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां इन्हनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला साईं शाबान अली चांडियो खे रोज़ी में गईबी गंज ने साईं जा दुख लाह हिन जो साईं निज़ामुद्दीन चांडियो साईं जा दुख दर्द दूर कर हिन खे रोज़ीअ में ज़ाहिरी गईबी गंज अता फरमा। साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं क़िबला दीदार अहमद सियाल साईं खे मोहम्मद बिलावल सियाल साईं खे वॾी हयाती अता फरमा। फकीर गुलाम रसूल मंगी साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला बाबे अरबाब अली मेतलो साईं के जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। दिल जो गुजड़ियो गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ रब अली असगर जो वास्तो थी अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। सभिनी जे दिलनि जूं चॉइस तमन्ना पूरियूं फरमा। फलस्तीन जी ख़ैब मां मदद फरमा। फलस्तीन जी मदद फरमा। मौला सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि। या दुआ कबूल फरमा। महबूब जी उम्मत के फिरके वारिद खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।